वर्कर कन्वेंशन जे मेंबरनि जी तालकाज सदर डिवीजन जी मुकमल बाडी ऐं ज़िले जी मुकमल बाडी ऐं मर्कज़ी तारीख़ खे गुज़ारिश कंदुसि उहे एचएम ख्वाजा लाइब्रेरी ऑडिटोरियम वाला जिंदाबाद सब साथी जिंदाबाद सबका बेरा कल भेंडरनि खे जॻह ॾींदा असां वधियूं आहिनि पहिरियां आदर जॾहिं जो त असांजी बेटियूं वञनि सबसे पहले हमारी सिस्टर को जगह दी जाए ताकि वो अपनी मंजिल की तरफ ले जाए जैसे कि सामान्य शौकर साहिब उहा महिरबानी करे खाली कयो साईं साईं दोस्तों वटि लेडीज़ खे रस्तो ॾियो ऐं वॉलंटियरी तव्हां जे भेनरुनि खे रस्तो ॾियो असांजे दिलि खे रस्तो ॾियो सभिनी खे हिकु ॿीहर गुज़ारिश आहे तालुका जा सदर ज़िले जी मुकमल बाडी डिवीज़न जी मुकमल बाडी ऐं मर्कज़ी जेका असांजी क़यादत आहे उहा एचएम ख्वाजा